अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल्आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतर्दा। अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक ضالًا फहदा ववजदक आइलन फअग़ना फ़अम्मल यतीम फला तक़हर वअम्मस साइल फला तन्हर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। सब ठहरिया बेटा, चुस्त थियो, मोहब्बत सा मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि औलिन मिनल अहवालि मुक़तइमीन। एक ही है रबीउल अव्वल 1449 हिजरी, 2 दिसंबर सन 2017 आचरण वाले दिहाड़े ते करोड़ीअ जी इन मेन ईदगाह में असांजे बिरादर मुकर्रम भाऊ मोहम्मद यूसुफ लाशरी साहब हज़रत मौलाना फजल रहमान सुमरो साहब करोड़ीअ जी जुमला जमात इन जलसे जे मथा ज़ेन शफ़क़त हज़रत मौलाना सिंह खादिम हुसैन शर साहब ही करोड़ीअ जो सालियानो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनवान सां असांजो बाबा मोहम्मद यूसुफ साहब वरी मेहनत करे हर साल वांगुरु हिन साल भी मदीने जे मीरा आमिना के लाल इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जो जलसो करायो।
असां भी पंहिंजे रब करीम खे राज़ी कंदे नियत सां गॾु अॼु करोड़ीअ जे शहर जे वण जे पन पन जे मथां अल्लाह जी रहमत जो वॾो बड़ो ॾींहुं अची रहियो चओ सुभान अल्लाह भला हीअं कतार थी वई आहे हाणे हेॾे मोह करे विया या हेॾे थोरो इहो कटो करे हेॾे अचो थोरो इज़त जो मसइलो बि न सम्झो हेॾी दंद बि कान्हे उस जा पासा वरिता अथव वरी 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 तेज़ थींदी उस त वरी छांव जा पासा वरिता इंसान न थधी सही न गरम तंहिंजे करे हेॾो साम्हूं अचो त ज़ियारत बि कयूं हेॾो हीअं जेको अचे थो पोइ वेंदो हेॾे ई ॻाल्हि मां यार कंध में सूर पवंदो हेॾे ॾिसंदो मां साम्हूं हीअं जलसे जो इनवान हीअं साम्हूं या हिननि खे चऊं आहे त स्टेज हेॾो ठाहींदा त पोइ हीअं वियो आहे तव्हां पोइ चओ न पोइ पोयां हेॾो हेॾे हेॾे बुज़ुर्ग हेॾे अल्लाह से तव्हांखे इज़त में इज़ाफ़ो करे अल्लाह ताला तव्हांखे बरकत करे क़ुरान पाक ॿुधण आया आहियो मुंहिंजा मोहतरम दोस्तो इन महीने में मुझे साईं जी विलादत इन महीने में मुझे साईं जाया हुजूर जो ॼमण भी मुबारक आहे अचण भी मुबारक आहे खाइण भी मुबारक आहे पीअण भी मुबारक आहे मिठे मोहम्मद करीम जी सॼी ज़िंदगी मुबारक आहे पर करोड़ी जा मुसलमानों मुझे मिठे मोहम्मद साईं जी निंड भी मुबारक आहे सॼी ज़िंदगी साईं जी बरकतुनि सां भरियल जुल्म हो उर्द ही बरबरियत ही कुफ्र हो हुजूर जे ॼमण सां मोहम्मद मुस्तफा जे नूर हिदायत जो अहिड़ो त असर ॾेखारियो जो ज़ालिम माण्हू आदिल बणिजी जाहिल आलिम बणिजी जेके माण्हू पंहिंजे न्याण खे ज़िंदा पूरींदा हा न ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उहे माण्हू पंहिंजे निरण खे न्याणनि खे निरण ते बोसी ॾियण वारा माण्हू थोरो कयो रब हिन महीने में मुंहिंजो साईं जावा मक्के पाक के शहर में साईं जी बचपन गुजरी जवानी का 40 साल मक्के पाक में गुजरी विया गार के अंदर मोहम्मद मुस्तफा के मथा कुरान पाक नाज़िल थियो इक़रा मोहम्मद पढ़ पाण फरमायूं त मां न पे कारी मां पढ़ियल उम्मी असां जो उम्मी उनखे चइबो आहे जो कंहिंजे अॻियां ॾोॾा फोड़े पढ़े जो उस्ताद न हुजे चूंकि मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान सॼी कायनात का मथे आहे नबियन का भी मोहम्मद अरबी जो शान मथे उस्ताद जो थे दुनिया के अंदर तब तो शागिर्द केॾो भी वधी वञे पर उस्ताद आखिर उस्ताद मोहम्मद जो उस्ताद न जिब्रील न ॿियो मक्के में हुयो मोहम्मद जो उस्ताद अल्लाह संजय नबूवत जो ऐलान कयो अबू जहल के पेट में मुशरिक के बाहि लगी ऐ नबी के दीन के कबूल करने वाला गरीब दीन की दावत देने वाला गरीब अज भी दुनिया के अंदर आलिम हाफिज दीन जो कम करने वाला मदरसा हलाने वाला मस्जिदों जी खिदमत करने वाला वाइज कराने वाला वाइज ॿुधण वाला सब गरीब ऐसा ही वरना महबूब आने लोगों रा बाहर गरीब हो तो कि मां मोहम्मद जी यार मुबारक जो क़यामत के ॾियारे अमीरन का 500 साल पहिरियां गरीब जन्नत में अॻ में वेंदा अबू जहल चिंतो दी पर करोड़ी जा मुसलमानों अबू जहल जी चेल उन ॾींहुं भॻी ही जॾहिं हज़रत उमर मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ियो उमर भी हुजूर ने
खणी आयो सवाल ज़ुल्करनैन चाहे असहाब कफ छा ॻाल्हि क़यामत कॾहिं थींदी मोहम्मद कम थो चए ऐं ॿार पंहिंजे पीउ मां जे मुंहं ॾिठो वेंदा हुज़ूर पुरनूर रहमतुल आलमीन नबी पंहिंजे मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदा अल्लाह भी कुरान में चयो त काइनात वारो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा काइनात वारो मुंहिंजो मोहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो अथव ज़बान मुंहिंजे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां अल्लाह जो साईं फरमाए त सुभाणे अचिजो त ॿुधाईंदो साईं को इंशाअल्लाह जा लफ़्ज़ रही दुनिया वारनि खे रब ॾेखारियो त मर्ज़ी न मीर जी न पीर जी न मुल्ला जी न मौलवी जी न कंहिं नबीअ जी हत्ता कि जंहिं मोहम्मद अरबी जे करे मां जहान पैदा कयो आहे न मर्ज़ी उन जी बि न हलंदी मर्ज़ी मां अल्लाह जी मर्ज़ी कंहिंजी हलंदी भला ॿ नबी ॿिन्ही जी मर्ज़ी आहे हिकिड़े जी मर्ज़ी आहे त मां कोहा पुट खे ऐं जेको कुझु थो उहो बि नबी आहे हाई लेवल जो जंहिंजे ख़ानदान मां असांजो मिठो मोहम्मद ॼाओ उनजी मर्ज़ी आहे त मां कुझु करोड़ी वारो नबी ॿिन्ही जी मर्ज़ी हिकिड़ो तो चए कोहा ॿियो तो चए कुझु ॼाओ पर अलाह तो चए न कुझु जंदो चओ मर्ज़ी रब जी आहे नूह नबी चए तो पुट बचे अलाह तो चए न बचंदी ओ तो चए बचे चए न बचंदी न बचो बुढ़ी हो साइडों में लफ्ज़ रजी जिब्रील बन एक ॾींहुं आया ॿिए ॾींहुं रोज़ सुभाणे अबू जहल मक्के जे चौक ते बकवास कई कद वदाअक रब्बुक मोहम्मद खे रब छॾे वियो कावड़ जी जिब्रील नथो अचे पाण खे नबी जो चवे अबू लहब जी ज़ाल उम्मे जमील नबी जे दरवाज़े ते बीह चवे थी हो मोहम्मद काॾे वई अलाह छॾे वई न ॾाढो नबी साईं दुख करोनी जा मुसलमानों मदीने जे मीरान जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथरा खणी दुआ मुझा अल्लाह मां मक्के पाक में तुझी तौहीद जो ऐलान कयो माण्हू चयो चरियो आहे मां बर्दाश्त कयो माण्हू चयो मजनून आहे मां बर्दाश्त कयो माण्हू चयो त शाइर आहे मां बर्दाश्त कयो मुझा अल्लाह मां तौहीद जो ऐलान कयो अम्मा रैया सरवारन कलमो पढ़ियो बीबी सुमैया कलमो पढ़ियो इन्हनि ज़ालिमनि यासर खे शहीद कयो मां बर्दाश्त कयो बीबी सुमैया खे कयो मां बर्दाश्त कयो ज़ुबैर जो अखियूं कढियो मां बर्दाश्त कयो अल्लाह मां काबे जे अंदर निवाज़ जो बणा उठ जा ओझल धो मां बर्दाश्त कयो अल्लाह इन बिलाल खे ततीरे दीदे सुमारे करे सीने ते पत्थर रखियो मां बर्दाश्त कयो अल्लाह इन्हनि खे वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियो मां बर्दाश्त कयो हाणे चवंदा त कद वक़्ता त रब मोहम्मद खे रब अल्लाह मां दरबार जे अंदर वेही करे तुझी इबादत पियो करियां इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी ख़लक़ वारी तार तो गॾी हाणे इहा कीअं थी ॾिठो चवंदा त अल्लाह ताज़ीस अल्लाह मदीने जे मीर ये लफ़्ज़ कढा दुख जा अल्लाह फरमायो जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे मोहम्मद करीम खे जो सोना अल्लाह फरमाए वक़्तुहा वल्लैली इज़ा सजा कसम के चमचम रोशनी जो सोना जॾहिं चास जो वक़्त थींदो कलमे जी दावत खणी करे मके जे दर दर ते वेंदो माण्हू महिमान ईंदा अथई माण्हू चरियो चवंदा अथई पर पोइ ते न हटंदो वरी राति थींदी आहे सॼे ॾींहं जो चङावल आराम कंदो वल्लैली इज़ा सजा
असमामा के कारी रात दे वक़्तुहा असमामा के वही दे सोना करे वही दिया रोशनी थी दिए वल्लैली इज़ा सजा असमा वही दे बंद चुन दे सोना करे करे वही बंद भी थी दिए मुझे हबीब साओ बदे तक बदे मौलाना थानवी रहमतुल्लाह ने माना ही कही है अल्लाह गरबत वक़्तुहा वल्लैली इज़ा सजा असमा मोहम्मद अबा के तुझे चमकना रोशन चेहरे दे वल्लैली इज़ा सजा असमा तुझे अंतरीन सुल्फ़न दे बावत्ताक रब्बुका वमा कला सोना तुझे रब तुझे न छड़िया न नाराज किया दसा तुझे नाराज किया भला विवाद तुझे चोरे भी को छड़न जो हुआ तुझे चेहरे का कसम कुरान में बेमा करो सोना तुझे अखियों मुबारक भी को छड़न जोड़ी अनुसार तुझे बयान कुरान में कहो ताज़ा कर बसरो तगो सोना तुझे चपड़ा भी के छड़न जोड़ा अनुसार तुझे बयान कुरान में कहो फरमाए वक़्तुहा वल्लैली इज़ा सजा कसम तुझे चमकन रोशन चेहरे दे तुझे सोहन सोहन वारन दे बावत्ताक रब्बुका वमा कला न छड़े आया न नाराज तो आया वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सोना तुझे लायक दुनिया का आखिरत बेहतर है पहली जिंदगी का पूरी जिंदगी बेहतर आलम अरवाह में तुझे हुक्म बेहतर है अम्मा के पेट में कढ़ैया बेहतर अम्मा के पेट का तुझी विला कटारियां बेहतर तुझी बचपन में का वधी बेहतर जवानी वधी बेहतर जवानी में शादी करवाया वधी बेहतर सोना जवानी में कार ही करे तुझी इबादत करवाया बेहतर सोना कार में इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ वाली जो आयत जो नाज़िल करवाया बेहतर सोना बके बेहतर करे देवी करे तुझी तौहीद बयान करवाया बेहतर अल्लाह अल्लाह रब वरमा सोना तो चले करे मदीने में चढ़ाया बेहतर मदीने में बदर में चढ़ाया बेहतर तहत में चढ़ाया बेहतर सुलह देवी में चढ़ाया बेहतर सोना तुझी मक्के की फताया बेहतर हत्ता ये रब्बु इला अरज़लिल पर जो कोई थी बेटे हर से कोई थी दीने ओ मेरा मोहम्मद जी तो कोई थी बेटे तूने शान अफजल थी बेटे ये कोटा ने सुभान अल्लाह चलो इन साल का मूसा मदीने हलंदो सुभान अल्लाह अया मोहम्मद सा चलो सुभान अल्लाह वक़्तुहा वल्लैली इज़ा सजा कसम के तुझे चेहरे कसम के तुझे अंबरीन जुल्फन जो असा तुके छडियो ना काफरन जे बकवास से दुख न कर सोना तुझी मक्के जी फतह अया बेहतर पर दुनिया में बुरको वटाए करे पंजी कब्र मुबारक में वजन अया बेहतर क़यामत वारे ॾियारे सभिनी खां पहिरियां पहिरियां क़ब्र मां उथणो या बेहतर ॾाढो न ॾाढो सुभाणे सी वींदो रहमत वसंदी चओ चओ सोना क़यामत वारे ॾियारे हौज़ कौसर ते बीही करे पंहिंजे उम्मत खे सुञाणे करे हौज़ कौसर मां सोन जा प्याला भरे करे प्यारणा अया बेहतर अल्लाह तो फरमाए मुझा सोना जाते तुझे उम्मत जा अमल तुरंदा उते भी करे पांजी उम्मत के जन्नत में वठी वंदड़िया बेहतर मुझा दिल करे तो के देखो जन्नत में मक्का में महमूद मिलदो वो सब का बेहतर थई वक़्तुहा वल्लैली इज़ा सजा कसम तुझे चेहरे दे तुझे सुल्फ़न दे बावत्ताक रब्बुका वमा कला न छड़े आया न नाराज
नाराज जो आया तो का मोहब्बत जो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सुना तुझे ला दुनिया का आखिरत बेहतर बड़ी जिंदगी का कोई जिंदगी बेहतर वला सौफ युअतीका रब्बुका फतरदा सोना इदोरी दोवा वो तो राजी थी बोले क़यामत वाले ध्याने ना तो के राजी कंदे से अल्लाह अल्लाह ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम है नवाब क़यामत की बात तो गया राजी कंदे बाय दुनिया के अंदर जीते ये मांगो ए हजरा भयो वादियों से इशारे भयो और वक्त कराते इशारे भयो ए हादियाई इशारे भयो हर भी बोलते आए और मोहम्मद करीम काबे के किनारे हसन जी के फारूक निकले नारे तकबीर वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा एडो डी दो मां सोना तो के राजी कंदस काफर ते बकवास ते दुख तो करे त अल्लाह काल जी काफर दा चंदा का तो वद्दा कर रब्बुका फरमा तो चांदा मा वद्दा कर रब्बुका न छड्यो आया है न मुंह मोड़े थवा न नाराज थो आया है सोना सोना असा त दुनिया जे अंदर जिए तो चयो ये मां कयु में काफराई चंदू टुकड़ा करे देखा असा तो के तुसे बाजी बाह भी न कर चलो वे इशारो कर त चंदू मां तो टुकड़ा करे सोना अबू हुरैरा रोडो आयो न रोंदो सोना अम्मा मारे तो हथड़ा कया असा तुझे हथड़न के रूसी अबू हुरैरा जी काफिर अम्मा कुरानी के मां कलमो ॾिनो चलो सुभान अल्लाह बुधो बुधो अल्लाह तो जे सोना तो हथड़ा कया मां उमर ॾिनो मां तो हथड़ा कया अबू बकर सिद्दीक जी मां मुसलमान कर ॾिनी मां तो इशारो कयो त मोह भगवती आई अया बको दलील न्याय सोना बको दलील थोड़ो तो मदीने में नमाज पिया पढ़ो आवाजो मुंह बैतुल मुक़द्दस ने असा जो इशारो हो तो ने मुंह करे पढ़ो पढ़ंदे 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 एक दफे मुंजा दिल भरो तवा चैन रकात वारी नमाज पे पढ़ी बरकातु बैतुल मुक़द्दस ने मुंह करे पढ़े प्रिय तेरा दो करे प्रिय रकात में चल दो मुंजा दिल भरो आवाज उठी करे तवा जे दिल में ख्याल आयो हो मां किबले मटाया जेकर अब इब्राहिम वारे ट्रायल बैतुल्लाह ने मुंह करे नमाज पढ़ो अल्लाह फरमायो सोना प्रिय रकात में उठी करे मुंजा दिल भर तवा चेहरो मथे कयो आवाज दिल में हो किबले मटा जो ख्याल रतो फरमाए मुंजा दिल भर माता जे चेहरे के दो कद नरा तकल्लुब तकल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम ओ मुंजा दिल भर ओ मुंजा महबूब अवा छोड़ो मत को किबले को छोड़ दो असा उन वक्त जिब्रील के बजाए जिब्रील वंदे मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इरादे थी जो मां किबले बताए वजी करो असा तेरे रकातों के भी इंतजार न करो रकातों पूरी ठंड को नाम सोना उन वक्त जिब्रील के जैसे जिब्रील वंदे नमाज में मुझे मोहम्मद करीम दे बाजी करो बैतुल मुक़द्दस का दुआ करो बैतुल्लाह ने मुंह कराए सो मुझे मिठो मोहम्मद राजी थी बवे वद्दुहा चौना सुभान अल्लाह कसमा तुझे चेहरे असा तो राजी असा तो दुनिया के अंदर हर को तो चले अल्लाह राजी थे मानी पे बैठो देखो आवे जो
दुनिया के अंदर हर कोई चवे अब आदम चयो त अल्लाह राज़ी थे चाचे तुर तुर समझो चाचे चाचे रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर मिनल खासिरीन आदम शाम सलो चलो तो रब राज़ी थे रब राज़ी थे इब्राहिम चलो रब राज़ी थे इब्राहिम बचपन में नंढो ॿार पंहिंजो पुट थो कहे शाम सदो जवाब थो मिले रब राज़ी थे हेॾे तवजो कंदा जनाब यूनुस अलैहिस्सलाम खां पुछो ओ यूनुस पक्षी जे पेट में वेठो वेठो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन शाम सलो जवाब लॻो रब राज़ी थे यूसुफ ओके मिस्र जे माइन चयो हीअ नथी वणई त मां हीअ नथी वणई त मां हीअ नथी वणई त हीअ माइन कतार ॿधी जनाब यूसुफ नबी खे चयो त जेल में वींदे जेल में अल्लाह करुणी जा मुस्लमान यूसुफ नबी चयो जेल में वींदुसि माइन जा चवण न वठंदुसि यूसुफ सोहियूं मायूं ॿियूं सॼी जेल पसंद कई जवाब मिलंदो रब राज़ी थियो कयो इब्राहिम चयो रब राज़ी मूसा चयो रब राज़ी जनाब ईसा नबी चयो रब राज़ी अबू बकर डाक डाक कदो सहे चुरे न थो चयो इन जे करे त रसूल निंड करे रब राज़ी थे उमर चयो रब राज़ी थे उस्मान तुझे खून जा कतरो क़ुरान ते पियो शाम सदो चवे तो रब राज़ी थे ओला सोहरा अली 24 कलाक मस्जिद में बुहारी भी मान थो ॾे शाम सदो उहे जे जामे मस्जिद में पंहिंजी चांद जो नज़रानो ॾिनई शाम सदो जवाब थो मिले रब राज़ी थे अल्लाह करुणी जा मुस्लमान सोने हुसैन खां पुछो करबला जे रेज़ार ज़मीन ते ओ सोना हुसैन तो जन्नत जे जवान जे सरदारी जी पग मिठे मोहम्मद करीम पाराई अली अकबर को हाई अली असगर को हाई जांच नजरानो ॾिनई शाम सदो जवाब मिले तरफ राज़ी अज पीर जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी पूछे से रमजान में 60 खत्मा कुरान जा एक दिन जो रात जो ईशा जे वुज़ू सां सुबह दी नमाज 40 साल पढ़ो शाम सदो पीर जो पीर वली जो वली आओ तो रब राज़ी थे कलंदर जो रब राज़ी थे हिदायत जो रब राज़ी थे आलिम हाज़िर कारण का पूछे अहां कदे सा बठा वेठा हो मुसलमान जा बचड़ा दा वेठा पढ़ाओ 50,000 पठार भी नथी मिले जवाब दो रब राज़ी थे अल्लाह मां तव्हां खां पुछां थो अब तार जी मौसम सर्दी भी हले पई बाग़ ते वेहण जी मौसम वेई वेले सैकड़े ते हवा में सदमा आया हो ओरा भी जवान भी छाजे लाओ सब चौदे बोली कुरान ॿुधी तो रब राज़ी थे मोहम्मद यूसुफ का पूछे शाम सदई हर साल मुखालिफ के मुआफिक ईमान में वठी करे हज़रत रहमान गिराने अच्छे बरकत की जल्दी जलसे करो मक़सद दई जवाब दो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह ओ मुसलमानों दुनिया के अंदर सबदा रब राज़ी थे कामिल यारे न्यारे अल्लाह करे मोहम्मद राज़ी थे सुभान अल्लाह वला सौफ युतीक रब्बुक फतरदा पूजा मोहम्मद एडो ॾींदो मां जो राज़ी हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने पूछे तो सोना सोना तू रब खां राज़ी कीअं थींदी जागो था न अबा चई मदीने जे मीर फरमाए जेसी ताईं भी हिक कलमे पढ़ण वारो मुंहिंजो उम्मती जन्नत में वञण खां रहिजी वियो राज़ी न थींदो मां जेसी ताईं सॼी उम्मत मोहम्मद जी जन्नत में न वञे
यार खुशी में तो ॾाढा चढ़ यार अल्लाह हिन मदीनो ॾेखारी अथई पर हिकिड़ी ॻाल्हि अथव ओ करूड़ी वारो मां क़ुरान मथे ते खणी थो मुशरिक थींदो जन्नत न मिलंदी मोहम्मद जी शफाअत भी नसीब न थींदी मुशरिक खे गुनहगारा जेको चवे अलाह भी अलाह बोला फलाणो भी त घट कोने न था ओ जेका पर के न पर हिन जी चेन भजी पर अलाह भी अलाह पर भिटाई पर हिन के मारे तो अल्लाह जी सिफत मखलूक में तो अदा अदा अल्लाह भी हाज़िर नाज़िरा साईं जन भी आहिनि फिराना भी आहिनि छो न या पर हिन भनी सदी जो अल्लाह जी अल्लाह जो मूसा भाई वार कई मां ज़ात में भी अकेलो हा तो सिफात में भी अकेलो अकेलो तेरा तो को भाई वार चले उनदा अकेलो ज़ात में अकेलो सिफात में अकेलो हे जेका पर कई न पर न के मारे करियो मोहम्मद जी शफाअत नसीब न थींदस खुदा जी ज़ात जो कसम वही नाइलतुम मम्मा तवलम युशरिक बिल्लाह बुखारी जी रिवायत तो पढ़ा खुदा जो कसम मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको शिरक कंदे कंदे मरी वियो बिना तौबा मां मोहम्मद शफाअत न कंदे मास रहमत सां भाई वार अरे आया अल्लाह जी सिफत में समझी आया अल्लाह भी मुश्किल कुशा फिलानो भी अल्लाह भी हाजिर नाज़िर फिलानो भी अल्लाह आलिमुल गैब फिलानो भी रब जो सिफतो मखलूक में समझी आयो मुशरिका जन्नत न मिलंदस मोहम्मद फरमाए तौहीद परस्त गुनहगार जी मां मोहम्मद शफाअत कंदस क्या मजे देड़े हाफिज भी शफाअत कंदा द मानो आलिम 70 खबर अथव न 70 शहीद भी कंदो इन्हनि जी शफाअत सां एतिरा माण्हू जन्नत में न वेंदव वो करोड़ी वारो जेतिरा मोहम्मद जी शफाअत सां जन्नत में गुनहगार वेंदा एतिरा है न वठी वेंदा जेतिरा मोहम्मद वठी पर मुशरिक न थींदा अल्लाह जो नालो थे मां बेर थो कयां रब जी ज़ात ऐ सिफात में कंहिंखे शरीक न कर ताकि वहदानियत में वहदहू ला शरीक न हुआ ऐं मोहम्मद मुस्तफा पंहिंजी नुबुवत में वहदहू ला शरीक वो ज़ुल जलाल मोहम्मद आमिना जो लाल वो रब्बा ही शाह अरब्बा वो रब्बुल आलमीन ही रहमतल लिल आलमीन वो ॾींदो आहे मोहम्मद घुरंदो आहे रब ॾियण मां थकबो नाहे मोहम्मद घुरण मां थकबो नाहे चओ सुभान अल्लाह दोस्तों अल्लाह तो फरमाए सोना काफरनि जे बकवास जो दुख न कर पर असां त उन टाइम बि तोखे न छॾियो हो हाणे कीअं छॾींदासीं ॿुध ॿुध तुर तवजो कजे वसो जो वाए असां त उन टाइम बि तोखे न छॾियो हो जॾहिं अबो वफ़ात करे वई तूं पेट में सोना तूं जाए सोना मायूं मके में 12 लाख खणायूं मदीने जे मीर इमामुल अंबिया के काई माई न भी खड़े यतीम हुजण जे करे त पैसा न मिलंदा अम्मा हलीमा हो रहा मके पाक में बोधी बार दा चन माई दाई दादी दे साईं वडेरनि जा बार खजी विया हिकु बार जेके कहीं न कयो चेती बियो हला थी पर काबे जी ज़ियारत कया चौन सुभान अल्लाह अब हलीमा बीमार पासो जो सुकल डाटी गरीबा सफा जी हलो दा बारन जी बियो बाकी वो घर ॾेखारियो या बार खड़ी अचे खड़ी जा जी बाकी मां काबे जी ज़ियारत कया आई काबे जी ज़ियारत करे काबे जी कारे गला में हथ विझी हलीमा रुनी रोई करे चवे थी मौला तू ॼाणी तो मां गरीब मौला तू ॼाणी तो मां मिस्कीन असांजे मुल्क में ॾुकर पियो आहे मां बीमार ओ मुंहिंजा मौला
माखे बकरो आवे संज दो पासो हिकड़ो दो सुको अल्लाह आया दबालो खली वञ बोला खबर भैया त वडे रंजा बार खजी एको गौर बोला खाली न दो ये रोई काबे जे गला के चुनी दई आमना जो दरवाजो खड़काए अदरा आवाज आयो के अम्मा मुझो नालो हलीम सादिया कबीले जी शाम मुल्क जी मुल्क में डुकर पयो ख्यालो कयो कचरो खणियत आब हवा भी चंगी हुदिया बारणी जी अम्मा पधारली भी कामिल दी रोजी जो मसलो असांजे मुल्क में तका हुई कोने तो बकरन के खीर हुजे पापन बीमार अम्मा रोजी जो मसलो समझी आई आए बार अम्मा आमना कहे थी माई हलीमा बार अबो छा कंदो दोसो अकबर अबो कोने सी यतीम अम्मा तू तो कुछ दींदी हलीमा छा दी मां गरीब मिस्कीन मुझो बकरो यतीम खणी वञ आने जाबो कंज दींदी मां अम्मा दी चवे दर तो खोल बकरे के निशान दरवाजो खुली अम्मा हलीमा जा कदम ताइना जे सरदार मदीने जे मीर जे हज़रत पे जीव आग लगी अम्मा आमना के दी चवे अदी ये थी चवे असी गरीब मिस्कीन तुझे घर में एड़ी खुशबू जो कैसरे किसरा जे बादशाह जे महलात में ना मुफ्त में नहीं दिया अम्मा आमना चवे थी अदी असी गरीब एड़ी खुशबू का नवानी दास बाकी कालो जे मुझे बकरे की खुशबू दई जे के खाना आई आग में घर हुजूर जे मत अच्छी अपनी चादर पई अल्लाह अल्लाह ओ करुणी जा गैरत पर मुसलमानो हलीमा मता भी थी अमरा आमनो जिए जे हुजूर जे सहाबा रे चेहरे का कपड़ो हटाए अल्लाह फरमाती मुझी नजर मोहम्मद जे चेहरे के बजी वई दिमाग के चक्कर अचियो ए हो लाल मान दे अल्लाह फरमाती ना समझ के बच्चों निकल गए हो पर ना ना निकल गए अल्लाह हलीमा जे थी मोहम्मद मुने नसी करे मुर्गी बयो नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा नारे तकबीर पेट रही थी रुपयो लड़े मोहम्मद दे तमा खड़ी वजा चवना सुभान अल्लाह चवे दी यकी पैसा भी चवे बस कर दिया साइनल के जने खई ना मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह लिखियो बचपन हुजूर जी अमरा आमना हुजूर के चुमी दे रुनी पी हुजे सान तो पान रुखसती करे हां हर बार के पाजे पी वेनो ताई जे हंज में आमना मुझे पुत्र वडो थी ना वो खड़ी अचा से मां हिन के पाजे पी जी कब्र देखारी इन जो पी वयो हो वापार ते माके चयो त आमना मां मोटन मुझो इंतजार भी कजा इस्तिकबाल वो काफला वया खबर पई त हाने मोटिया महीने सवा का पो मां घर जी बोहारी भी दी मां कपड़ा मटाया त मुझो मुर्स तो अचे वो मां इंतजार में भी ठिकरी बेन जा मर्द आया मुझो होट ना मुके खबर पई त आमना तुझो मुर्स रस्ते में बीमार थी पियो मदीने वाले पासे न उनके दफन करे ऐसे उठे बुखार अम्मा हलीमा करी जने हली न त आमना साईं पोया अदी बीठी साईं लगे बैठी चुमी ने चवे सी आमना हलीमा मुझे पुत्र जी पार हवा मां घबरा न वरी तेरी वरी साईं आमना पोया यदी भी वरी बीठी वरी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भाकुर पाए चुमी ने रोई चई हलीमा मुझे पुत्र जे खीर जो विख्याल कर घबरा न आमना घबरा न मां खीर भी प्यारी दी मां से पर तो के खबर ना है मां हिन बच्चे के खड़ी वन तो खबर पड़ी चई हिते ही पैजी भैया आमना रुपए न थी कोराए न हिते ही पैजी भैया न तो एकरो पासो सुकोन मां हिन के भाकुर पातो ने ओडा भी छंजो थी भैया न तो चई सुभान अल्लाह
करुड़ी वारो हुजूर जी जश्न ये न मल्हाए दिया थे ट्रप्पा जन कुंड जन ट्रप्पई कुंड जन या जश्न नाहे यहूदी ईसाई खिलन था तो मोहम्मद पाजी उम्मत के नचण सेखारियो ईसाई चेबो ता जे नबी पाजी उम्मत के ट्रप्पा जन नचण सेखारियो मोहम्मद नचण का झलियो ट्रप्पन ॾियण खां कुंड ॾियण खां झूमर हण खां नबी झलियो नाचू रंगल खां नबी झलियो साज़ खां नबी झलियो मोहम्मद जो जश्न इए न मल्हाइबो आहे ईद मिलाद नबी इए मल्हाइबी आहे जे अॼु करुड़ी जी ईदगाह में मोहम्मद यूसुफ मेहनत करे देवबंदी आशिक घुराया अथई अॼु मोहम्मद जो मिलाद थो मल्हाए ॾे जाना तो सुभान अल्लाह अल्लाह जाने कौन बशर है अच्छी दाढ़ी थी जिन बागे दी या खबर न कर सब बशर केरा वात में पान विजी शराब विजी दो बेटो ना तू यो चवे पाजो हां नबी नबिया लाड़काने में ट्रप का जन छोरा डिस्को हणी सुर्खियों हणी मुसाग हणी छोरा नबी नबिया और ज्यादा जन भूख डाडी लगी हां वरी उन के मानू फारिंदा वठी जन पकोड़ा ला वठी जन ट्रप है यो नबी जो जश्न या दीन सा मजाक ना है अल्लाह जो नालो दो जश्न ये मनाइबो मोहम्मद जो शान बुधा नबी जो दर्जो बुधाए दुनिया वारन के तो मोहम्मद जो दर्जो केंदो लागो दा खणी हली हदीबी बुधो बस मैं जल्दी तो खत्म किया सजन ने चुमी दई अम्मा हलीमा दी चवे मैं दिल पट्टी कर जो मां से डाटी अम्मा ओ बार जी बच्चरी नथी सने तो जड़ी मां न त अम्मा आमना रवि चवे सी हलीमा सच थी चई मुके हिकड़ो घणा तो भी बार पाला होंदा मुझे मां न ॾिठी थई त मुझे पुट जड़ो वरी तोखे बच्चो भी न मिलियो सच अमला हलीमा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी वई 6 साल थिया हुजूर के वापस आंदे आमना तुझो पुट घुमण देड़ो थियो तई आमना चयो में ऐमन के बानड़ी ही तैयार थी हुजूर के मदीने जे मीर जे लाइ चई त मोहम्मद के तैयार कर ए नंढड़ो काफिलो मके खां निकतो करुणी जा मुसलमानों ख्वाजा अब्दुल मुत्तलिब चवेस तो अमर जी मुंहिंजा बाबा अम्मा जल्दी अच जाए मोहम्मद के भी खयूं अच जाए आओ मुंहिंजा बाबा सही हलंदे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मुंहिंजी उम्र 6 साल हुई मुंहिंजी अमर अबे जी कब्र पुछाईंदे अजी कब्र के मथा भी थी मथा भी जल्दी अस्सलाम वालेकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मेरा सलाम कबूल करो अब्दुल्लाह तो चयो तमाम तबो ॾाढो इंतजार के पर मोटी ना है अब्दुल्लाह मुंहिंजी अमानत मुझे पेट में हुई अल्लाह तो के पुत्र ने जो नालो मां मोहम्मद रखियो वो भी तुझे कब्र के मथा भी करे तो के सलामत करे अब्दुल्लाह कब्र में उठियो मुस्तफा के पुत्र के रब के दो सोनो पुत्र थई उते मोहम्मद का चपला ददुस मोहम्मद जो नक मुबारक ददुस मोहम्मद जो अखियों ददुस मोहम्मद के चेहरे ददुस चंद भी छंदी दो तो माने पुत्र के घुमर ददुस लोग ददुस खुदा जी जात के सभा उन नबी जी अम्मा माने पुत्र के मथा नहीं करे थी इन जो घुमर ददुस अल्लाह कुरान में कहो तेरा के कुरान 40 साल का बाद में तो अल्लाह उसिम बिहाजल बलाद कसमानी शहर मक्के दो अल्लाह मक्के का कसम छोड़ो खड़े इन्हें भेजे को दो खल्ला नबूदा दिल में साजला दे कसम खड़े चल दो वा हाजल बलद कसमनी दे करे दो खड़ा दे शहर में जो मिठो मोहम्मद घूमे दो चेस्ते अब्दुल्लाह उठीता मुस्तफा जी पुत्र जी घुमण लो रब तो केॾो सुहिणो पुत्र ॾिनो नबी से घर में मुझे अम्मा रोए पई मंडरोड़ी पंहिंजी अम्मा खे भागो चे जी पुत्र हलो मोटी हे तुंहिंजे बाबे जी क़बर अथई अब्दुल्लाह जी हल
हल बाबा ओडे वाजता कोई भी न मोट हल दानो सही ने फरमाया मुझी अंबड़ आई के जाई अबवा उते बैठ मदीने अबा वेही मुझे जे पुत्र मोहम्मद है ने भाई भला नहीं बोले भाई ॾाढी तकलीफ़ था दे सदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमर कवे जी पुत्र हेने सैन फरमाए मां अम्मा जे वेझो अमर मांखे भाकुर पातो चो न सुभान अल्लाह थोरो इश्क के ओडे खणी नबी जो आशिकाना त इश्क के ओडे खणी वेंदा अमर पाजे पुत्र सां प्यार के थी कर साईं जी उम्र 7 साल आ तुझे नबी 7 साल पाक नबी इमामुल अंबिया फरमाए मुझी अमर भाकुर पाए मांखे चपड़ दे चुमियूं ॾिनी चो सुभान अल्लाह ॾाढे मैं जल्दी बस तो क्या अम्मा मुझे अखिड़े दे चुमियूं ॾिनियूं अम्मा निरण भी चुमे अम्मा निरण ते भई चुमियूं ॾे अम्मा मुझे गलन ते भई चुमियूं ॾे अम्मा मांखे चपड़न ते भई चुमियूं ॾे मासूमियत मां मदीने जे मीर फरमायो मां पंहिंजी मिठड़ी अमड़ खे चयो अम्मा अॼु प्यार जो अंदाज़ निरालो अम्मा एॾो प्यार छो थी करे भाकुर पाए मूंखे चई पुट मोहम्मद अचो मूंखे भाकुर पा कहिड़ी ख़बर मतां तुंहिंजी अम्मा तोसां वरी न मिले हेॾे सुरीता हुज़ूर फरमायो मां भी अम्मा सां चुमड़ी पयो मां भी अमड़ खे चुमियूं ॾिनियूं अम्मा मूंखे भी चुमियूं भी ॾे खुदा जी ज़ात कसम मां भाकुर पाई ने चुमियूं ॾींदे प्यार कंदे मुंहिंजी अम्मा मूंखां मोकिलाए वई बयाबान जंगल में हिक बानड़ी हुई उम्मे ऐमन ॾाढो भी मदीने मक्के में हो चाचा भी मक्के में हो बयाबान जंगल में अल्लाह फरमायो सोना एक काफर चवंदा त मोहम्मद खे अल्लाह छॾे बद वद सोना असां त इन टाइम भी तोखे न छॾियोसि यतीम थी वई अबो अॻे वियो अम्मा बयाबान जंगल में भाकुर पाए तोखां मोकिलाए वई अलॻि जिद कई यतीम वाव 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 ओ सोना यतीम का हर को बेजार सोना यतीम जण माण्हू जे मथां बोर सोना यतीम खे कोई ॼण लिखे अलॻि जिद कई यतीम वाव ओ मोहम्मद असां तुंहिंजी परवरिश कई असां तुंहिंजी पालना कई सोना असां तोखे जॻह ॾिनी सोना असां तोखे ओ जॾहिं वॾे थे जो ताज रखी मां तोखे मेराज करायो सोना कभी बि चले रब अरीदी रब मांखे पंहिंजी ज़ियारत करो मां चयोमांसि लन करोनी आलमन खां पुछो लन करानी माना हर किज़ नथींदो मूसा नथींदो मां तोखे नबा जो दीदार मूसा ईअं नथींदो सोना मां तोखे मथे घुरायो सोना मां तुंहिंजे इंतज़ार में हूरा अतारो करे तयारी सोना इन बकवास में दुख न कर असां तुंहिंजे दिल जे लाइ जन्नत सीगारी सोना असां जहन्नम जा दरवाज़ा बंद करायो सोना सवा लख नबीअ खे बैतुल मुक़द्दस में तुंहिंजे इंतज़ार में बिहारियोसि इस्तिक़बाल जे लाइ अल्लाह सोना मां जन्नत मां सवारी सींगार तुंहिंजे दरवाज़े ते मोकिली सोना जिब्रील तोखे उथारे सोना मां जॻह त सॾु न कजाए तुंहिंजे हबीब जे पेर जे तिरी ते चुमी ॾीजा सोना आए असां तोखे वरी आसमान सोना तूं पाण जुटी बोलाए सोना मां चवां त जुटी न लाइ जुटी सूदो उते मूसा खे चवंदो फखरा नहीं इन कबल वादल मुक़द्दस दुआ मूसा जुटी ला ये वाली बात सोना सा तोखे चवसि जुटी सूदो मथे घुराए जिब्रील भी बिही रहे अञा मां रफ़र मोकिली मथे घुराए साम्हूं पंहिंजे बिहारो करे मुंहिंजा मोहम्मद कचहरी भी कई हुई मां दीदार भी करायो चओ न सुभान अल्लाह वद्दुहा
तुझे चेहरे जो रब जो प्यार को ॾिसो अंदाज़ वद्दुहा वल्लैल इज़ा सजा तुझे ज़ुल्फ़ जो कसम करे जदों मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा तुझे अखियुनि जो चओ न सुभान अल्लाह करे जदों लअमरुका इन्नहुम लफ़ी सकरतिन तुझी उम्र जो करे जदों जंहिं शहर में घुमे तो तू न हिन शहर जो कसम वरी अल्लाह ईअं थो चए ववालिदी वमा वलद कसम मांखे उन मां जो जंहिं मुंहिंजे मोहम्मद खे ॾेड़ियो नथो चए सुभान अल्लाह ॾियण वारी जो कसम एॾो प्यारो चए थो तोखे पैदा न जहान सॼो जहान पैदा न तोखे राज़ी कंदुसि सोना सोना मोहम्मद में तोखे राज़ी कंदुसि अल्लाह मोहम्मद खे राज़ी तू मोहम्मद खे रंजाए तू मोहम्मद खे रंजायो नमाज़ न पढ़ी नबी रंजाए दाढ़ी कूड़ाए मोहम्मद रंजाए हिकिड़ो वॾेरो में दाढ़ी कूड़ाए बादशाह हो दाढ़ी पे कूड़ाए हिकिड़ो वीचारो अल्लाह वारो आयो सादड़ो चई वॾेरा दाढ़ी न कूड़ाए दाढ़ी न कूड़ाए उन बादशाह खे चयो दाढ़ी मां पंहिंजी थो कूड़ायां तोखे दुख छो थो थिए तू रंज छो थो थिए पर मंसूब अचेस बादशाह रंज मां नथो थियां रंज मदीने वारो मां रंज नथो थियां मूंखे छा आहे तू दाढ़ी कूड़ाए तो मदीने वारो मोहम्मद रंज थो थिए मोहम्मद खे रंज न कर वॾेरे जी अधु दाढ़ी कूड़ियल नहीं अधु रहे नहीं अधु मूंखे चई छॾे बस इहा अधु कूड़ियल आहे अॼु खां वठी मां दाढ़ी खे हथ न लाहींदुसि मां मदीने वारे सां राज़ी कंदुसि रंज न कंदुसि ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद खे राज़ी जेको अल्लाह थो चए मां तव्हां ॿुधायो मां तव्हांखे अर्ज़ु कई वञा मुंहिंजा मोहतरम दोस्तो नबी राज़ी छा में थी अबू बकर मोहम्मद खे राज़ी अल्लाह थो चए सोना असां तोखे त राज़ी कंदासीं पर वलसो यरज़ा असां अबू बकर खे बि राज़ी कंदासीं जो अबू बकर मोहम्मद खे राज़ी नमाज़ पढ़ो मोहम्मद राज़ी थो अबे अम्मा जी इज्जत वॾनि जी इज्जत कयो नंढनि ते रहम कयो ओड़े पर जो ख्याल कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मिठे मोहम्मद खे राज़ी कयो ए महीनो अबे अम्मा जी ऐं वसवा जो वॾो वाइद रहियल आहे वरी ॿियो बि जलसो आहे उन में मूंखे हाज़िरी भराइणी आहे अञा 3 जलसा करे आयो ॿियो हे आहे 3 आहिनि बसि दुआ कयो मां बि हेॾे परे हुउसि राति कल्ह टंडो गुलाम अली बदीन मीरपुर ख़ासि हेॾो आयो दुआ कयो अल्लाह असांजा सफ़र क़बूल करे आमीन अल्लामा सईद रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जो शान बयान कंदे कंदे जन्नत में पहुतो अब्दुल जब्बार भी चवंदो आहे वाइज़ कंदे कंदे मौत अची वञे सौदो ॾाढो सस्तो आहे दुनिया फानी जेके कल्ह हुया अॼु न आहिनि जेके अॼु आहिनि सुभाणे साल गुज़री आहे गुनाह न छॾिया वाइज़ भी ॾाढा ॿुधा गुनाह आदि थी गुनाह न छॾण जी आदत गुनाह छॾ हलाल जी रोज़ी तलब कयो मदरसनि में पंहिंजा बच्चा पढ़ाए मोहम्मद मुस्तफ़ा सां असां ॾाढो प्यार असां ॿियनि जे करे थोरी था चऊं त असां उन्हनि खे था ॿुधायूं त नबी असांखे प्यारो आहे तव्हां असांखे केतिरा बि इल्ज़ाम आणो तव्हां असांखे केतिरो बि चओ तव्हां हिकिड़ा था चओ त अली साईं खे नथा मञनि ॿिया था चवनि नबीअ खे नथा मञनि ॿिया था चवनि पीर तव्हांजे चवण सां असां नबी खे नथा मञनि तव्हां था चओ उहो त असांजे दिलि खां पुछो त असांखे मोहम्मद पंहिंजे बचनि पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो नबी सां जे ख़त में नुबुवत जो अचे थो त उते उलमा जो सहाबा जी इज़्ज़त ऐं अज़मत जो जॾहिं मौक़ो थो अचे उलमा जो जमीयत उलमा इस्लाम उते बीठी आहे आल बैत असांखे प्यारा इमाम असांखे प्यारा बुज़ुर्ग सालिह अदा अदम तव्हांखे करूड़ी वारो अर्ज़ थो कयां त उलमा हक़ जे आलिमनि सां साथ ॾियो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे नबी साईं सां प्यार कयो नबी साईं सां प्यार जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है मां जो कुछ अल्लाह कबूल मकबूल मंजूर फरमाए
फरमाए असांजे मोहम्मद यूसुफ भाउ जी महिनत क़बूल फरमाए असांजा सईद अमन वारा हे ॿिया जेके बि आहिनि हे पकल चंगन वारा मौलाना फज़ल रहमान वारा इहे सभु महिनत था कनि त मोहम्मद मुस्तफ़ा जा सभु आशिक़ थी पवनि अदा नबी सां इश्क़ कंदव न साहब आल बैठनि सां बसि मूंखे कलाक खां मथे थी वियो वरी इंशाअल्लाह हयाती रही मोहम्मद यूसुफ मुंहिंजो आशिक़ आहे चवंदो आहे त 2 कलाक थियल 2 कलाकनि वरी इंशाअल्लाह बसि अल्लाह साईं हाज़िर क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी